नमाज जा इनकारी पैदा थिया पाकिस्तान जो जेके भी दरगाहों जेके भी गादी नशीन और जान चंदन वारा ये सब सूफी ये नमाज जा इनकार है छा जी नमाज इश्क सानू काफर कीता मुसलमानी दरकार नहीं चवंदा असा के इश्क काफर करे छजो आ असा के मस्जिद नमाज जी त जरूरत काने पर असा आशिकन के कलमे जी भी जरूरत ना है कामरेड कौम परस्त दरा कम्युनिस्ट ई सूफी मांजी फकीर वारा सब मौलन ते कर अलाए छा कयो मोल गारी उलमा गिला उलमा चूं खुदा ख्वाहद के पर्दा कस दरद तीन तंदर तनए पाका जनद अल्लाह ताला जन कंहिंखे ख्वार करण चाहींदो आहे दुनिया आख़िरत में कंहिंखे ज़लील करण चाहींदो आहे पोइ हुनजे तबियत में रखी छॾींदो जो जिथे बि वेंदो त नेकनि ऐं आलमनि जी गिला पियो कंदो। बाबा नबी साईं बि विया हलिया हाणे क़यामत ताईं को नबी न ईंदो साहबा भी विया ताबईन भी विया तब ताबईन भी विया बुजुर्ग भी सब हलिया विया हाणे दीन केरु सम्झाए हाणे दीन त ये मौलवी सम्झाईंदव असां जहिड़ा पोइ हिननि खे बि जेकर असां गारियूं ॾियूं हिननि जी गिला कयूं त ही मौलवी सही न आहिनि पोइ छॾियो दीन खे पोइ छा जी नमाज़ छा जो रोज़ो पोइ छॾियो जनाज़ा पोइ छॾियो निकाह पोइ निकाह जे लाइ के पिंड त ॻोल्हियो जनाज़नि जे लाइ को पादरी ॻोल्हियो छो त मौलवियुनि ते त एतमाद आहे ई कोन्हे। असांजे सिंध में अक्सर नौजवान मुलिद पिया थियनि अॻे त नूर बशर जे मसइलनि में मुंझल हुयासीं त नबी नूर आहे या बशर आहे अॻे त हाज़ुर नाज़ुर जे मसइलनि में मुंझा पिया हूंदा हुआसीं त नबी हाज़ुर नाज़ुर आहे या न आहे हाणे त असांजा नौजवान मुस्लमान चवंदा अल्लाह ई कोन्हे को असांजे यूनिवर्सिटी में कॉलेजनि में 50% असांजा नौजवान मुलिद थी विया चवंदा छॾियो मुलनि जी शरीयत खे छा जी शरीयत सौ सिधो चवनि था त मोहम्मद मुस्तफ़ा जी शरीयत फरसूद ऐं बेकार थी चुकी आहे नबी जे शरीयत जी असांखे ज़रूरत ई कान्हे। नमाज जा इनकारी पैदा थिया ये सूफी जेके बन ये कलंदर साईं जे गादी ते जेके वेठा आहिनि भिटाई साहब जे गादी ते जेके वेठा आहिनि सचल साईं जी गादी ते जेके वेठा आहिनि नूरानी नूर जी गादी ते जेके वेठा आहिनि पाकिस्तान जो जेके भी दरगाहों जेके भी गादी नशीन और जान चंदन वारा ये सब सूफी ये नमाज जा इनकार है छा जी नमाज इश्क सानू काफर कीता मुसलमानी दरकार नहीं चवंदा असा के इश्क काफर करे छजो आ असा के मस्जिद नमाज जी त जरूरत काने पर असा आशिकन के कलमे जी भी जरूरत ना है। तन सफ़ा मन सफ़ा कौले मुस्तफ़ा चवंदा असा जी नियत साफ़ आ नमाज ते कोन अथव सब कुछ नियत ते अथव सौ सिधो चवंदा छॾियो मुलनि जी शरीयत खे मां तव्हां खां पुछां थो कुतो हराम आहे ॿकर हलाल आहे इहो कंहिं तव्हांखे ॿुधायो या त मदरसनि मां असांखे तालीम मिली आहे या त मोहम्मद मुस्तफ़ा जी तालीम है या त शरीयत आहे अगरि ज़ालिम जे करे तूं शरीयत खे नथो मञी त मूंखे मुलनि जी शरीयत न खपे पोइ बग्गो कुतो कुही करे देग में विझ बग्गो ॿकर कुही करे देग में विझ तुंहिंजे लाइ ॿई जाइज़ आहिनि। मां तव्हां खां पुछां थो जापान वारा कुता खाईंदा या कोन था खाइनि चाइना वारा गॾ ॿिला खाईंदा या कोन था खाइनि अमेरिका बर्तानिया वारा सूअर खाईंदा या कोन था खाइनि ऐं जेके बि असांजा जेके नौजवान जेके चवंदा असांखे मुलनि जी शरीयत न खपे इहे ॿाहिरि मुल्कनि में कुता शौक़ सां खाईंदा तव्हांजो अयाज़ पली जो जेको पाण खे पढ़ियल लिखियल थो चए चए थो तव्हांखे मको मदीनो मुबारक असांखे कैनेडा ऐं जापान मुबारक
तव्हां वञो मके मदीने, असां न वेंदासीं। हिकिड़ो बि को सूफ़ी ॿुधायो जेको मके मदीने वियो हुजे हज ते? न वेंदा हज ते, मस्जिद में न ईंदा, मंदरनि में ज़ालुनि समेत वेंदा, मस्जिद में न ईंदा। इहो फितनो हले पियो असांजे सिंध में। कासमाबाद में को असांजो दोस्त साथी 4 महीना अंदरून लॻल, 7 महीना बैरून तबलीग जमात में लॻल, रोई करे चईं मुंहिंजो पुटु मुलिद थी वियो आहे। चए थो तव्हां मौलवियुनि खां, मुस्लमाननि खां ईसाई भला। इहो फितनो हले पियो हिन वक़्तु। चवंदा ला तक़रबु सलात व अंतुम सुकारा, नशे जी हालत में निमाज़ जे वेझो न वञो। क़ुरान में ईअं आहे त नशे जी हालत में निमाज़ जे वेझो, माना भंग चरस शराब पियो त दिमाग़ आउट थींदो आहे। निमाज़ में क़ुरान पढ़बो आहे, ज़िक्र कबो आहे, दुरूद पढ़बो आहे। नशो हूंदो त तव्हां क़ुरान ग़लति पढ़ंदव। पोइ मौलाना मेखो साहब फरमाईंदो, हिकिड़े मवालीअ भंग पीती सबील, घणी भंग पीओ, वो बेहोश थी घिटीअ में किरी पियो। रात जे वक़्त में हिकिड़ी कुती ही, उहा बि पासीरी थी अचे सर्दीअ में, मवाली जे भरिसां सुम्ही पई, त उन कुतीअ जे कननि में हथ विझी करे चई फलाणे जी मां ई लीलम केॾे पनगा जो तोखे वठी ॾिना। नशे जी हालत, नशाइन जो हाल इहो। हाणे ही वरी चवनि था सूफ़ी नशो माना इश्क जो नशो। इश्क में कपिड़ा लाहे बसि वेही रहो, तव्हांखे इश्क आहे न। बेटा हिसाब थो चए महकुम थी मस्जिद जो जन दाइम झलियो दर, उन जी अब्दुल लतीफ़ चए पुश्ती पैगंबर से ही मुर्कन मर जंजो इश्क अलासी। वो सूफ़ी कोन हो। महकुम थी मस्जिद जो जन दाइम झलियो दर, उन जी अब्दुल लतीफ़ चए पुश्ती पैगंबर। बेटा हिसाब त चए थो त रब जे दर ते किरी पओ, मस्जिद में रब जे दर ते किरी पओ। तव्हां चओ था असांजे पुठीअ ते सैयद जो हथ आहे, के था चवनि असांजे पुठीअ ते मुर्शिद जो हथ आहे, के था चवनि असांजे पुठीअ ते ज़रदारी जो हथ आहे। पर बेटा हिसाब थो चए उन जी अब्दुल लतीफ़ चए पुश्ती पैगंबर, हो जेके रब जे दर ते मस्जिद में किरी पिया, उन्हनि जे पुठीअ ते मोहम्मद मुस्तफ़ा जो हथ आहे। से ई मुर्कन मर जंजो इश्क अलाह सी। जे भाई जोगी थिया त कहो कल में संदीकार। सब कलमों तो पढ़ो जोर सां। जे भाई जोगी थिया त कहो कल में संदीकार, पूरो रहो पंजन सी आया 30 नटार। ये 5 छान नमाज़ूं आहिनि, ये 30 रमज़ान जा रोज़ा। पूरो रघु पंजन सी आया 30 नटार, से ई धागाधार जंहिंमें राह सुञाणी रब जी। मां तव्हां इज़त में चवंदो आहियां बेनिमाज़ी भली हवा में तव्हांखे उॾामंदे ॾिसण में अचे, भली वॾा करतब ऐं कारनामा तव्हांखे ॾेखारे, इहो वली न आहे, इहो शैतान अथव। बेनिमाज़ी बि वली थींदो आहे छा? ही चवंदा न रहमान जे पासे न भॻवान जे पासे, असां शैतान जे पासे। न रहमान जे पासे न भॻवान जे पासे, कलाम ठाहियो। असां इंसान जे पासे, वॾी हिननि में इंसानियत आहे। बत्ता खोर हाणे के इंसान पे इंसानियत सेखारी कया। तव्हां त इंसानियत जी ॻाल्हि पिया कयो, असांजे सोणे मोहम्मद मुस्तफ़ा त पूरी मखलूक़ात जी ॻाल्हि कई आहे।
तव्हां इंसाननि में फाथा पिया हो। नबी से फरमा मेरा जवारी रात मां हिकिड़ी औरत ॾिठमि, अल्लाह अकबर, जेका हुई त गुनाहगार बदकार पर कुतीअ जे नंढड़े गुलर जे करे वञी जन्नत में पहुती। मां पुछा कि हीअ माई हिते कीअं पहुती? मूंखे चयोसीं हुई त गुनाहगार खूह जे कप ते बीठी, हिकिड़ो नंढड़ो गुलर उन में बेहाल हुयो। हिन माई खे रहम अची वियो, पंहिंजे मथे जी पोती लाहे मोज़े में ॿधी खूह मां पाणी कढी करे उन गुलर खे पीआरियईं। शकर अल्लाहु ला फगफर लहा, अल्लाह ताला उन माई जी हिन नेकी खे क़बूल करे उनखे माफ़ करे रब जन्नत ॾेई छॾियसि। अल ख़ल्क़ु अयालुल्लाह, मुंहिंजे नबी फरमाया पूरी मखलूकात अल्लाह जो अयाल अथव। रुगो इंसानियत जी ख़िदमत ना आहे करनी, पूरी मखलूकात जी ख़िदमत करनी आहे। इंसानियत तव्हांखे सेखारी कहाँ? यहूदियुनि सेखारी, ईसाइन, दहरियन ऐं कम्युनिस्टनि तव्हांखे इंसानियत सेखारी। 70,000 मासूम बच्चा गज़ा में शहीद थी विया, ये इंसान आहिनि। 45 लख यहूदियुनि मुसलमान अफगानिस्तान में शहीद कया आहिनि। तव्हां इन्हनि खे इंसान था सम्झो? शर्म तव्हांखे नथो अचे त इहे इंसान आहिनि? कंहिं महिल उन्हनि जे ख़िलाफ़ तव्हां ॻाल्हायो? नबी साईं हिकु दफ़े सुवाल कयो, पाण फरमायूं तव्हां में को अहिड़ो शख़्स आहे जंहिंखे रोज़ो हुजे? फ़क़ाम अबू बकर, हज़रत अबू बकर उथी बीठो। काला न साइमुन, चई साईं मूंखे रोज़ो आहे। सभु चयो सुभान अल्लाह। नबी साईं फरमा भला तव्हां में को अहिड़ो शख़्स आहे जेको कंहिं बुखायल खे मानी खारायो हुजे? वरी बि हो कुराड़ो अबू बकर सिद्दीक़ उथी बीठो, चई साईं मां हाणे हिकिड़े बुखायल खे मानी खाराए पोइ आयो आहियां। फरमायूं भला तव्हां में को अहिड़ो शख़्स आहे जेको कंहिं मरीज़ जी अयादत करे आयो हुजे? वरी बि हो कुराड़ो अबू बकर सिद्दीक़ उथी बीठो, चई साईं हिकिड़े मरीज़ जी मां अयादत करे उनजी ख़िदमत करे पोइ आयो आहियां। मुंहिंजे नबी फरमायो जंहिंमें इहे ख़ूबियूं हूंदियूं जन्नत में वञण जे लाइ का बि रुकावट कान हूंदसि। जन्नत जा 8 ई दरवाज़ा हिन जवान जे लाइ खुलियल। ऐं हिननि सूफ़ियुनि जी, हिननि कम्युनिस्टनि दहरियनि जी सभ खां वॾे में वॾी कावड़ अबू बकर। अबू बकर उमर जो नालो ॿुधंदा पेट में वलोट। ऐं हिननि सूफ़ियुनि जी, हिननि कामरेडनि जी सभ खां वॾे में वॾी कावड़ अबू बकर, जेके पाण खे इंसानियत जो दावेदार था सम्झनि त के रहमान जे पासे, के भॻवान जे पासे। असां इंसान, तव्हां इंसान जे पासे न आहियो, तव्हां शैतान जे पासे आहियो। असां दुआ ई घुरी सघूं था त अल्लाह ताला हिननि खे हिदायत करे। दुआ कयो रब हिननि खे सम्झ ॾे।